अस्सलाम वालेकुम संगत कीअं आहियो उमेद त चाक चङा भला हूंदा। मां आहियां मुंहिंजो पंहिंजो जमन पिताफ़ी अवीन ॾिसी रहियो क्लासिकल सॉन्ग्स हाउस। अॼु तमामु बहितरीनु सिंध जी हिकु अमर ऐं शेख याज़ अमर शेख जो नज़म मां वटि पेश कंदुसि। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। हीउ उहो शाइरु आहे जेको इंसान सिंध में रहंदड़ तोड़े ॿाहिरि मुल्कनि में सभिनी खे वणंदड़ ऐं तमामु बहितरीनु तख़लीकार हुयो ऐं इंशाअल्लाह उमेद कयां पियो हीउ नज़म अव्हांखे उनजो पसंदि ईंदो। अञा ताईं साहनि जी गर्मी जी ख़ुशबू असां भाकुरनि में समेटे रखी आहे। शफ़क़ जहिड़ी तुंहिंजे चपनि जी चुमी जा असांजे चपनि ते चटल अक्स आहिनि ऐं ज़ुल्फ़नि जे कारे घटान सां तुंहिंजी तस्वर में रांदियूं पयूं आङुरियूं कनि। अञा तुंहिंजे नेणनि जो दिलकश नहारूं ईअं ई त लॻनि ॼण पुकारनि पयूं थियूं। असांजे ज़हन जे मंदर में हमेशह वॻो सार तुंहिंजी जो ई घिंड आहे। असां यादगीरनि जे एल्बम खे खोले जॾहिं बि ॾिसूं तुंहिंजी तस्वीर खे था त नेणनि नदी मां पाणी जा कतरा था पलकनि जी सीने था उरंगियूं पाइनि ऐं जीवन जी मुंहं तां ख़ुशी जा समूरा रंगियल रंग सारा फिका थी वञनि था। अची ॾिस टुटल पंहिंजे चूड़ियुनि जा टुकड़ा संभाले रखिया तो कविता सां आहिनि। अची ॾिस असांजे अखियुनि में सपना जेके तुंहिंजे पोयां डुकी काल निकिता उन्हनि जे त ज़ख़्मी पिया पेर आहिनि। थकल कंहिं मुसाफ़िर जी थकी पिया आहिनि। अची ॾिस असांजे चहिरे जी रंगत खसे तोखां प्यार जी ताज़गी आहे। गुलाबनि जी जहिड़ी तोखे खसी ज़िंदगी आहे। ॾिनी कंहिं तो बसि ग़मी ग़मी आहे वरी पोइ तुंहिंजी कमी कमी आहे।